अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ओॿावड़ो खां अली गुल शेख जी ख़बर ॾींदा हलूं। रोज़ानी सिंध जी सोच ऐं चैनल सिंध اشوز जे चीफ एडिटर खलील अहमद قريشي खे मिलियल धमकिन ऐं सोशल मीडिया ते किरदार कशी करण ते تعلقه प्रेस क्लब اوॿاوڙو में صحافين पारान एहतजाज कंदे احتجاج ہونے جاتے ہیں اسا آئی سندھ تے نذير سندھ کے طلب رکھوں تھا ان جی پی آر پوری کرے ڈکلار کرے کڈائی ہونے نا تے تی صورت میں احتجاج جاری رہندو. بسم الله الرحمن الرحیم. اج اساں جی احتجاج ریکارڈ کرا رہا ہے تعلقه اوٻاوڙو جي احمد چیف ایڈیٹر سندھ جي سوچ جي خليل قريشي صاحب جي مٿان بي کئی پوری ایف آئی آر उनके धमकायो वञे थो रफ़ीक अहमद रफ़ीक जमाली जे ख़िलाफ़. असां गवर्नमेंट सिंध वज़ीर आला सिंध ऐं आई जी सिंध खां पुरज़ोर अपील था कयूं त इन खे लगाम ॾिनी वञे. अगरि लगाम न ॾिनी वई ऐं वाटनि ते असांजी पूरी सिंध सरापा एहतजाज हूंदी. असां सभु सहाफ़ी पाण मुतहिद आहियूं ऐं इनशा इन ज़ालमनि जे ख़िलाफ़ असां कलम खणी सभु मुतहिद आहियूं. تعلقه پريس کلب اوٻاوڙو में मौजूद आहियूं. नذीर تعلقه پريس کلب जो वाइस प्रेसिडेंट पंहिंजी अखबार ऐं ټائيم نيوز जो تعلقه रखण जी हैसियत सां असां पैगाम ॾियणु चाहियूं था त असीं सभु सहाफ़ी गॾु आहियूं ऐं ज़ालम जे ख़िलाफ़ असांजो जंग जारी रहंदी ऐं चीफ एडिटर खलील अहमद قريشي जे मथां पूरी एहतियात कई वई आहे. रफ़ीक अहमद मुख़्तलिफ़ धमकियूं मिलनि थियूं. असां उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था. असां कलम खणी सभु गॾु आहियूं. उन्हनि जी जंग हथियारनि सां हूंदी, असांजी जंग कलम सां हूंदी ऐं इनशा इन्हनि ज़ालमनि जो कहिड़ो असां बेनकाब कंदासीं ऐं इन ज़ालमनि जे ख़िलाफ़ उन्हनि जा जेका झूठा करतूत आहिनि, उन्हनि जा जेका आमाल आहिनि, उहे इनशा असां पंहिंजे प्लेटफॉर्म सां उजागर कंदासीं ऐं इनशा इन ज़ालमनि खे असां पंहिंजे केतिरे किरदार ताईं पहुचाईंदासीं. असां आई जी सिंध वज़ीर आला सिंध खां तलबो कयूं था त अहिड़ियूं कलम घणनि जे मथां सहाफ़ियुनि जे मथां पूरियूं एफ आई आर ऐं उन्हनि जे आवाज़ खे दॿाइण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था. इन जो नोटिस वठी इन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं रफ़ीक अहमद जमाली जे मथां ऐं इन जे वाक़िअनि खे लगाम ॾिनी वञे जेका सहाफ़ियुनि जी आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि करनि था ऐं न त पूरी सिंध में सहाफ़ियुनि जे तरफ़ां एहतजाज जो दायरो वधाए.